नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। भिरिया सिटी जे कल्होड़ा कॉलोनी में घरू अणबड़ता मुड़स जो ज़ाल ते तशद्दुद। जवाबदार आमिर कल्होड़ो पंहिंजी ज़ाल अनीला कल्होड़ो के छुरियुनि जा वार कया ऐं सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए मरणी करे छॾियो, जंहिंखे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी जी कल्होड़ा कॉलोनी में घरू अणबड़ता मुड़स ज़ाल ते तशद्दुद कयो आहे। जवाबदार आमिर कल्होड़ो पंहिंजी ज़ाल अनीला कल्होड़ो के छुरियुनि जा वार करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए मरणी करे छॾियो, जंहिंखे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलो। भिरिया सिटी जे कल्होड़ा कॉलोनी में घरू अणबड़ता मुड़स ज़ाल ते तशद्दुद कयो आहे। और हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर राणा अब्दुल सत्तार खां। जी राणा अब्दुल सत्तार, वधिक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, भिरिया सिटी जे कल्होड़ा कॉलोनी में आमिर कल्होड़ो पंहिंजी ज़ाल अनीला मथां जेको आहे घरू अणबणत तां सख़्त तशद्दुद करे मार कुट बाद संदसि बाहुनि ऐं पेट ते जेके आहिनि छुरियुनि जा वार करे हुनखे मरणी करे छॾियो ऐं हुनखे वधीक मारण जी जेका कोशिशि कई वई। संदसि ज़ाल जेका आहे उनजी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची हुनखे छॾायो ऐं हुन औरत खे ज़ख़्मी हालत में जेको आहे भिरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए पासे इहो ख़बर पई आहे, औरत जो चवणु हुयो ज़ख़्मी औरत जो त संदसि मुड़ुस जेको आहे घर में ख़र्च पको बि कोन पियो ॾिए ऐं संदसि खे हिकु धीअ जो औलाद आहे। वधीक औरत जो चवणु इहो बि आहे त पैसा घुरण तां जेको आहे मुड़ुस जेको आहे तशद्दुद करे ऐं मारींदो ऐं जेको आहे शक जी बुनियाद शक बि जेको आहे हुन मथां कंदो। हुनजो वधीक औरत जो इहो बि चवणु आहे त मुड़ुस जेको आहे जेकर पाड़े वारा न पहुचनि हा त खेसि जेका आहे हयाती जेका आहे उहा हुनखे क़त्ल करे छॾिया। जी ठीकु आहे, वञ महिरबानी राणा अब्दुल सत्तार तफ़सील खां आगाह करण जे लाइ।